अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा खूंद। उमेद आहे त अवां सभु ख़ैरियत सां हूंदो ऐं सिंध मॉर्निंग जे प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भली कार। जीअं त नाज़रीन असांजी कोशिशि हूंदी आहे त असां अवां ॾो हर रोज़ हिकु ख़बर हिकु इशू सॼी सिंध मां खणी ईंदा आहियूं। सो नाज़रीन अॼु असां जेका ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं या जेको हिकिड़ो इशू आहे उहो दादू ज़िले सां कनेक्टेड आहे, जंहिंमें जीअं त असांखे ख़बर आहे त सिंध मौसमियाती तब्दीली, गर्मी जी शिदत, पाणी जी खोट जहिड़नि संगीन मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ॿिए पासे ॿेलनि जी बेरहमानी वाढी बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। ॿुधायो पियो वञे त दादू ज़िले जे काछे वारे इलाइक़े में ॼार ऐं कुंडीअ जहिड़ा नायाब वण लॻभॻि 80% ख़तमु थी चुका आहिनि। ॿेले खाते जे हज़ारनि एकड़ ज़मीन ते कब्ज़नि थियण जूं बि रिपोर्टूं साम्हूं अची रहियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि आहे त अञा हाई कोर्ट पारां वणनि जी वाढी रोकण जा हुकुम मौजूदु हुजण बावजूद बि गैर क़ानूनी वाढी जारी आहे। आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं दादू मां सिंध वॉइस जे रिपोर्टर अला बख्श ख़ुश्क जेके असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। जीअं अला बख्श ख़ुश्क ॿुधायो त दादू ज़िले जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में वणनि जी वाढी थिए पई? ॾिसो, दादू ज़िलो जेको आहे उहो पंहिंजी जाग्राफ़ी हैसियत सां पंहिंजी तारीख़ रखे थो। उन हवाले सां दादू जो हिकिड़ो इलाइक़ो आहे कचो, जंहिंमें जेको ॿेले खाते जा ॿेला हूंदा हुआ माज़ी में, ऐं ॿियो आहे काछो जेको जोही तालुको आहे, जंहिंमें मां उते बि नायाब नस्ल जा जेके वण आहिनि उहे हूंदा हुआ। हाणे हिन महिल ताज़ी दादू ज़िले जे कचे ऐं काछे जी सूरत-हाल इहा आहे त दादू ज़िले जे तक़रीबन ॿेले खाते जी 34,423 एकड़ एराज़ी सरकारी ज़मीन हुई, जंहिं ते आउं खे ॿुधाईंदो हलां त 8 ॿेला हुआ, जंहिंमें केटी ललिया, केटी बाग़बान, कचो सीता, भोटी, कचो मगसी, मोना ऐं कासिम नारी। इहे दादू ज़िले जा ॿेला सरबा कंहिं पंहिंजी तारीख़ में जिते वॾा वॾा जेके वण हूंदा हुआ, पर बदकिस्मती सां हिन महिल जेका सूरत हाल इहा आहे त उते जेका आहे सो ॿेले खाते जे अमलदारनि पारां गैर क़ानूनी जेका वणनि जी वाढी कराई वई, उन खां पोइ वणनि जी वाढी त थी, पर जेका ॿेले खाते जी ज़मीन हुई उहा गैर क़ानूनी खणत ॾेई बासरनि खे जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिनी वई। हिन वक़्तु जेके आहिनि से ही जेके मां अंग अखर अव्हांखे ॿुधायां पियो त 80% सरकारी अंग अखर आहिनि त दादू ज़िले जा जेके ॿेला आहिनि उहे तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि, जंहिंमें 20% जेके ॿेला आहिनि जेके रहियल आहिनि उनमें बि जेकॾहिं कचे में का अहिड़ी सूरत हाल जेकर ॿोॾि अचे थी, जेके लॻापियल इदारा आहिनि ॿेले खाते जा उहे छा कंदा आहिनि त उन्हनि खे ॿोॾि खां पोइ हिकिड़ी वणनि जी जेका आहे पोखाई करणी हूंदी आहे, पर बदकिस्मती सां उहा बि कोन पिया पवनि, पर उहा रिकॉर्ड में ॼाणाई पई वञे। ऐं खे ॿुधाईंदो हलां त दादू जो तालुको आहे जो ही, उनमें माज़ी में जो उहो ईअं थींदो हो त नायाब नस्ल जा जेके वण हूंदा हुआ, जंहिंमें ॼार जो वण आहे जेको जेके मक़ामी तौरु जंहिंमां पीरू थींदो आहे, जेको मक़ामी माण्हू माज़ी में गिफ्ट करे बि जेके वाही पांदी खां जेको आहे सो वाशिंगटन मशहूर आहे मोकिलींदा हुआ। पर बदकिस्मती सां हिन महिल काछे जूं यूनियन काउंसिल हलनि मोहम्मद खान, वाही पांदी ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा कच्छ जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें इहे वण हूंदा हुआ, ॼार, कंडी या मुख़्तलिफ़ जेके कुदरती जेके वण फुकंदा हुआ, उहे उन्हनि जी ॼमार बि जेका उमिरि वणनि जी उहा वॾी हूंदी। पर हाणे हिते ईअं थियो त ॿेले खाते या जेके ज़िले इंतिज़ामिया जो जेको कमु हूंदो आहे त उनखे रोकियनि, पर उनखे रोकण बजाए हिन महिल असां अॻु में बि हिन मामले ते हिकिड़ी असाइनमेंट रिपोर्ट करे चुका आहियूं त दादू जे तालुके जोही में हर राति काछे मां तक़रीबन 8 लख माले जो जेको काठ आहे, जेको ॼार जो वण जी वाढी कई पई वञे। इन हवाले सां असां अहिड़ी रिपोर्ट बि कई आहे, निशानदेही कई आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर उहो सिलसिलो जेको आहे गुज़िगो में जारी आहे। असांजी रिपोर्ट खां पोइ थियो ईअं त जेके लाॻापा लाचारियूं वक़्त ते जेके तहरीक में आयूं, कुझु उन्हनि ते केस थिया, पर हाणे उहो राति जे सिलसिले में जेके इहो वणनि जी वाढी जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं मूंखे ॿुधाईंदा हुआ जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि वकील आहे याकूब रुस्तमानी, उन अहिड़ी इन जेके काछे में वणनि जी वाढी आहे उन हिकिड़ी हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई, सिंध हाई कोर्ट हैदराबाद
ही वणनि जी जेका वाढी थिए थी काछे में उन सां जेके मौसमियाती तब्दीलियुनि जा असरात हम्म अथनि काछे में, हम्म पाणी जो मसइलो आहे, उन खां पोइ जेके काछे में जेको गर्मी जो पद आहे हिन महिल मूंखे ॿुधाइणो आहे दादू ज़िले में जेको आहे सो 52 हेक्टेयर ते थो वञे, जेके काछे जा इलाइक़ा आहिनि उहे ॿुधाइनि था त उते 52 खां वधीक 53 ऐं 56 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे, ख़ासि तौर ते जेके जाबिलू इलाइक़ा आहिनि जंहिंमें गोरख वारो इलाइक़ो आहे जी या अहिड़ा ॿिया जेके बस गिरदाई में कच्छ जा इलाइक़ा आहिनि, त मौसमियाती तब्दीलियुनि सां वणनि जी वाढी जे करे जड़ जो जेको पाणी आहे उहो इंतिहाई हेठि हली वियो आहे। कच्छ जी यूनिट आहे सावड़ो, उनमें हिन महिल जेका आहे ॾुकार वारी सूरत हाल आहे। तो इहे वणनि जी वाढी थिए पई। ऐं मूंखे ॿुधाइणो आहे त दादू ज़िले में वणनि जी वाढी जे करे गुज़िरियल साल के दम साके जा या जेके टीबी जा फेफड़नि जी बीमारी आर्ज़े ऐं मुब्तला तक़रीबन 300 खां वधीक माण्हू अस्पतालनि में जेके दाख़िल थिया ऐं जेके उन्हनि बीमारियुनि में मुब्तला थिया, इहे सरकारी अंदरि तो अहिड़ा सूरत हाल आहे दादू जी ज़िले अच्छा जे जीअं त कच्चे ऐं अवां ॿुधायो अलाबख्श त हाई कोर्ट में बि हिकिड़े वकील असांजे केस दाख़िल कयो आहे, पिटिशन दाख़िल कई आहे ऐं हाई कोर्ट पारां वणनि जी वाढी रोकण जो हुकुम पिणु मौजूदु आहे, पर इहा कहिड़ी माफ़िया आहे जेका एॾी वॾी बाअसर आहे, अदालत जे हुकुम खे बि थुॾी माहौल दुश्मनी करे पई? सो हे मक़ामी जेके बाअसर वॾेरा आहिनि मक़ामी, उन्हनि जो इन में जेको आहे मुलविस आहिनि मक़ामी वॾेरा, उहे जेके आहिनि ऐं पुलिस ऐं ज़िला इंतिज़ामिया जा जेके कुझु ऑफिसर आहिनि उहे दादू जे काछे में वणनि जी वाढी में मुलविस आहिनि। हाणे अव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾींदो हलां त जॾहिं असां इन हवाले सां रिपोर्टिंग कई त काछे में वणनि जी वाढी ते पाबंदी आहे, त थियो ईअं त ॿेले खाते जे अमलदारनि या ज़िला इंतिज़ामिया खे कार्रवाई करणी, उन्हनि ख़िलाफ़ जेको गिरफ़्तारियूं करणियूं, पर हाणे दादू ज़िले मां जोही मां कंटेनर भरी जेके गैर क़ानूनी मोर इंडस हाईवे या आमरी खां वञनि पिया, उहे वाइल्ड लाइफ जा जेके अमलदार आहिनि हुननि कुझु ॾींहंनि में 6 कंटेनर तक़रीबन 6 कंटेनर जेके वाइल्ड लाइफ अमलदारनि जा जेके अंग थियनि त 30-40 लख मालियत जा उहे जोही मां कराची जेके ॼार जो वण आहे उहे स्मगलिंग थियनि पिया, उन्हनि 6 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। त जेको मक़ामी जेके पुलिस आहे उहा ऐं जेके ज़िला इंतिज़ामिया आहे नाले मातारे हिकिड़ो कलम 144 लागू कयो थो वञे ऐं इहो जेको मामिलो जेको वकील पारां हाई कोर्ट में उथारियो वियो, वक़्तनि फ़वक़्तनि ज़िला इंतिज़ामिया जेका आहे उहा छा पई करे त पंहिंजो कागज़ी कार्रवाई पूरी ॼाणाए पई, पर हिन महिल जेका आहे से हिकु तरफ़ दादू जे कच्चे में जेके ॿेला ख़तम थी चुका आहिनि, उते गैर क़ानूनी जेके खणकूं आहिनि, त ॿिए तरफ़ इहो आहे त काछे में वरी गैर क़ानूनी वणनि जी वाढी आहे। ॿियो इशू हाणे इहो थियो आहे ताज़ो त हाणे जेको तूफ़ान आयो उन में नुक़सानु थियो, माण्हुनि जी ज़िंदगी जानी थियूं, 2 माण्हू फोत थिया दादू ज़िले, केतिरा ई ज़ख़्मी थिया। त हाणे उन तूफ़ान में वण किरिया, केतिरा ई वण किरिया। हाणे दादू जे मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसूं आहिनि, उन्हनि में छा थियो त अमलदार जेके आहिनि उन्हनि वण जेके तूफ़ान में किरण जो बहानो ॼाणाए केतिरा ई वण वढिया विया। इन में रोड्स खाते जा अमलदारनि जेके आहे तो तक़रीबन 60 खां वधीक वण वढिया विया। मुख़्तलिफ़ ऑफिसनि में हाणे थिए ईअं पियो त कच्चे काछे खां पोइ हाणे जेको वणनि जी वाढी जो सिलसिलो आहे उहो दादू शहरनि में अची वियो आहे। जी वॾी महिरबानी अला बख्श खुश अवांजी जो अवां ताज़ा सूरत हाल जेका आहे वणनि जी वाढी जी दादू जे ज़िले में हुन खां असां आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था पंहिंजे पहिरें महिमान जी तरफ़। जी नाज़रीन अचो त प्रोग्राम में अवां जी मुलाक़ात पहिरें महिमान सां करायूं, जेके अॼु असां वटि ख़ासि महिमान असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। उहे आहिनि सिस्टर फज़ीलत इनायत, जेके हिकु प्रोमिनेंट क्रिश्चन नन आहिनि ऐं सोशल वर्कर पिणु आहिनि, ऐं पाकिस्तान में उहे जेके बिलोंग कनि थियूं उहे फ्रेंसिस्कन सिस्टर्स ऑफ क्राइस्ट द किंग सां उन्हनि जी बिलोंगिंग आहे, ऐं उहे हींअर जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते दारुल सुकून वेलफेयर सोसाइटी में सर्व करे रहियूं आहिनि ऐं हेड ऑफ ऑर्फनेज होम में भी। जी तो अस्सलाम वालेकुम सिस्टर। वालेकुम सलाम। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ। खैरियत से हैं? जी बिल्कुल। बहुत शुक्रिया आपका, आपने वक्त निकाला और हमारे पास तशरीफ ले आई। आपका भी बहुत बहुत शुक्रिया मुझे इनवाइट करने का। जैसे कि ये भी न्यूली स्टार्ट आपका चैनल है, तो बेस्ट विशेस आपको और आपके प्रोग्राम जितने भी, और थैंक यू आपने इनवाइट किया।
تھینک یو سو مچ. اچھا سسٹر مجھے یہ بتائیے گا کہ آپ نے اپنی پوری زندگی سماجی خدمت کے لیے وقف کر دی, تو اس سفر کا آغاز کیسے ہوا, اور اگر ہم دیکھیں تو اس راہ پہ چلنے کی آپ کو ترغیب کہاں سے حاصل ہوئی؟ جب ہم اسکول ایج میں ہوتے ہیں, اسکولنگ کر رہے ہوتے ہیں یا کچھ نہ, تو کوئی نہ کوئی ہم اپنا آئیڈیل بنا لیتے ہیں, چاہے وہ ٹی وی اسٹار ہو, فلم اسٹار ہو, کرکٹر ہو یا کوئی بھی ہو. تو اسی طرح سے میرے لیے آئیڈل سے جو میں نے جو سسٹرز دیکھی, جن کو میں نے فالو کیا, تو مجھے یاد ہے 1977 میں سسٹرز نے وہاں پہ آغاز کیا غریب لوگوں کے لیے, کوٹری شہر ہے سندھ کا. جی جی جی. تو وہاں پہ آغاز کیا, تو ان کی خدمات کو دیکھتے ہوئے کہ کس طرح سے مطلب اپنے ملک کو, اپنے شہر کو, اپنے والدین کو چھوڑ کر تو وہ ایسے لوگوں میں آئیں خدمت کرنے کے لیے کہ جو کہہ لیں کہ غریب یا درمیانے طبقے کے تھے, جو فائنینشلی ساؤنڈ نہیں تھے, تو ان کی خدمت کرنے کے لیے آئے. بیماروں کے لیے انہوں نے کلینک کھولا اور فری آف کاسٹ اور بہت لو کاسٹ پہ لوگوں کا علاج کیا, اور ان کو تعلیم سے نوازا, اور مختلف شعبوں میں ان کی خدمات کرتی تھی. ان کو دیکھتے ہوئے پھر یہ شوق مجھے بھی ہوا کہ میں بھی یہ خدمت کرنا چاہوں گی. بچپن میں ہی مجھے یاد ہے, شاید میں کلاس 2 اور 3 میں تھی, تو یہ شوق پیدا ہوا کہ میں بھی ان کی طرح خدمت کروں گی. اچھا زبردست. اچھا مجھے یہ بتائیے کہ ہم بچپن سے ظاہر ہے ہم نے کمیونٹیز میں رہے ہیں, ہم بھی تو سنتے ہوئے آئیں گے آئے ہیں سسٹر اور نن, لیکن یہ ہوتی کیا ہے, اور ان کا جو زندگی کا مقصد ہوتا ہے وہ کیا ہوتا ہے, اور ان کی ذمہ داریاں کیا ہوتی ہیں؟ ان کی زندگی کا مقصد ہوتا ہے کہ صرف اور صرف انسانیت کی خدمت کرنا, اور اپنی زندگی انہیں کاموں میں صرف کر دینا. یہ کہ جو ننس ہوتی ہیں وہ شادی نہیں کرتی. جب آپ ایک فیملی لائف میں آ جاتے ہیں تو آپ کو اپنی فیملی کی فکر ہوتی ہے, بہت سے رشتے نبھانے ہوتے ہیں. تو جب لیکن جو نن ہوتی ہیں انہوں نے صرف اللہ کی ذات کو راضی رکھنا ہے اور انسانیت کی خدمت کر کے ثواب کمانا ہے اور اللہ کی رضا حاصل کرنی ہے. زبردست, تمام بہترین. اچھا اور ابھی آپ جو ہیڈ آف آرفنیج سرو کر رہی ہیں, تو وہاں پر غریب لڑکیاں بھی ہوتی ہیں, آرفن لڑکیاں بھی ہوتی ہیں, تو ان کی دیکھ بھال کے حوالے سے سب سے بڑے چیلنجز کیا ہیں؟ جو چیلنجز ہیں کہ جو آج کل کا جو دور چل رہا ہے بہت مشکل ہے بچوں کو دیکھنا, خاص کر وہ بھی جب ڈفرینٹ بیک گراؤنڈ سے ہیں. کچھ ایسی بھی ہیں جو بروکن فیملیز جس کو ہم کہتے ہیں کہ کسی کی والدہ چھوڑ کے چلی گئی ہے, شاید والد نشہ کرتے ہیں یا ظلم کرتے ہیں, تو یا پھر کسی کا فادر چھوڑ کے چلا گیا ہے, تو یا پھر بہت زیادہ نشے میں ہے کہ صرف والدہ ہی سورس آف انکم ہے, تو وہ بچوں کو نہیں دیکھ پا رہی, خاص کر بچیوں کی. جو لڑکے تو پھر بھی چلو مطلب بچے تو کہیں بھی محفوظ نہیں ہیں آج کل کے دور میں, لیکن یہ کہ بچیوں کے لیے ایک محفوظ جگہ ہے جہاں پہ ان کی تعلیم کی جاتی ہے, تربیت کی جاتی ہے, اور ان کو معاشرے کا فعال شہری بنایا جاتا ہے. صحیح. تو ہم دیکھتے ہیں کہ جو اکثر بے گھر افراد ہوتے ہیں ان میں تنہائی اور ذہنی مسائل کا جو ہے وہ زیادہ ان کو متاثر کرتی ہیں یہ چیزیں, تو ان کے حل کے لیے آپ کے پاس کیا تجاویز ہیں؟ ان کے حل کے لیے تو میں کہتی ہوں کہ اس طرح کے کچھ ادارے بنانے چاہیے جہاں پہ ان کو ایکٹیو کیا جائے. جیسے جس طرح کہ میں سینئر سٹیزن میں تھی, تو ظاہر ہے کہ وہ جب گھر سے بچے اولادیں چھوڑ کے چلی جاتی ہیں تو وہ ڈپریشن میں آ جاتے ہیں, تو پھر ان کو کرنے کے لیے ری ہیب کرنے کے لیے ان کو مختلف ایکٹیویٹیز کروائی جاتی ہے, کاؤنسلنگ کی جاتی ہے, تو اس طرح کے سیشن ہونے چاہیے ان کے لیے. زبردست. اچھا نن میں آپ سے یہ بھی پوچھنا چاہتی ہوں, سسٹر بھی ہیں آپ ہماری, تو یہ بتائیے گا کہ مختلف مذاہب اور مختلف برادریوں کے ساتھ آپ نے کام کیا ہے, آپ کا بہت ایک واسٹ ایکسپیرئنس ہے, تو وہ آپ کا تجربہ کیسا رہا ڈفرینٹ کمیونٹیز کے ساتھ کام کرنے کا؟ یہ تو اس طرح سے جس طرح کے نا امن کا پیغام دینا, جس طرح کہ دارالسکون ہے, ہوم آف لو اینڈ پیس, دارالسکون, اور وہاں پہ در کیا ہے, دروازہ سکون, جہاں پہ امن ہے. اور وہاں پہ جب جو بھی کوئی وہ مذہب کا وہ نہیں ہے, ہر کوئی اس طرح سے ایک فیملی کی طرح رہتا ہے, اور یہ ایک مذہبی ہم آہنگی کا وہ ہے لیسن ہے کہ مطلب مختلف وہاں پہ ہندو ہیں, کرسچنس ہیں, مسلمس ہیں, ہر تہوار منایا جاتا ہے اور ایک خاندان کی طرح رہتے. کوئی وہ نہیں کہتا کہ یہ بھی میرے مذہب ان کو سیلیبریٹ کرے تو ہماری عید کو یا تہوار کو کیوں نہیں سیلیبریٹ کرے. اور یہ مذہبی ہم آہنگی اور
بھائی چارے کا بالکل زبردست. انتظام. اچھا یہ جو نوجوان ہمارے آپ کو دیکھ رہے ہیں اس شو کے توسل سے آپ انہیں والنٹیئرزم جسے ہم کہتے ہیں رضاکارانہ جو خدمات ہیں وہ اس کی طرف کیسے راغب ہو سکتے ہیں؟ ان نوجوانوں کے لیے آپ کے پاس کیا پیغام ہے؟ آج کل تو زیادہ تر میں دیکھتی ہوں کہ جو موبائل ہے زیادہ تر اس پہ بچوں کا نوجوانوں کا دھیان ہے ویلوگ وغیرہ بنانا. تو میں کہتی ہوں کہ اس طرح کے ادارے جو ہمارے بزرگ ہیں یا آرفنیج ہیں وہاں پہ بھی لوگ منتظر ہیں جن کو یہ سہولیات میسر نہیں تو آئیں اور اپنا ٹائم وہاں پہ اسپینڈ کریں اور دیکھیں کہ لائف کا ایک اور دوسرا رخ ہے کہ یہ بھی لائف ہے, یہ بھی زندگی ہے جو جی. وہاں پر آپ لوگوں کے منتظر ہے. جی. اچھا اسی حوالے سے اگر میں آپ سے کہوں کہ یہ جو ہمارے نوجوان ہیں یا یہ جو لوگ ہیں وہ اپنے خاندانوں کے بزرگوں کو محبت عزت اور دیکھ بھال کے حوالے سے جو ہے وہ تھوڑا سا میں سمجھتی ہوں کہ اگر ان کو کوئی مشورہ دینا پڑے کہ وہ کس طرح سے اپنے لوگوں کا خیال کریں تو آپ کیا کہنا چاہیں گی اس حوالے سے؟ میں کہنا چاہوں گی کہ ابھی وقت ہے اپنے بزرگوں کی دیکھ بھال ان کو لک آفٹر کریں اور بلیسنگ حاصل کریں ورنہ بہت لیٹ ہو جاتا ہے پھر ہم پچھتاتے ہیں. تو اپنے بزرگوں کی عزت کریں ان کو خود لک آفٹر کریں. انہوں نے آپ کو سنبھالا تھا جب آپ چھوٹے تھے, انہوں نے کوئی سر پہ کوئی شکن نہیں ڈالا, کبھی آپ سے کوئی سوال نہیں کیا. ہاں ابھی آپ کی باری ہے. اب وہ یہ جو بزرگ جو لائف ہوتی ہے بزرگی کی یہ ہوتا ہے سیکنڈ چائلڈہڈ. بالکل. ہاں وہ بھی بچے بن جاتے ہیں کہ وہ ابھی جب بڑھاپے میں آ جاتے ہیں تو وہی ساری حرکات سکنات اور بزرگ بچے بن جاتے ہیں تو ان کو بچوں کی طرح ٹریٹ کریں. آپ نے جیسے اولڈ ایج ہوم میں بھی کام کیا ہے دارالسکون کے, آپ نے وہاں پر بھی سرو کیا ہے, تو وہاں پر جب لوگ وہ آتے ہیں بزرگ آتے ہیں تو ان کی ذہنی کیفیت کیا ہوتی ہے؟ کیونکہ ظاہر ہے بہت سارے تو بچے جو ہیں وہ خود ان کو آپ کے دروازے تک چھوڑ کے جاتے ہیں, تو وہ کس حالت میں ہوتے ہیں؟ وہ ٹروما میں ہوتے ہیں. اچھا سسٹر مجھے یہ بتائیے گا کہ اگر حکومت نجی ادارے اور معاشرہ اگر مل کر کام کریں تو پاکستان فلاحی شعبے میں کون سی مثبت تبدیلیاں لا سکتا ہے؟ پہلی بات میں کہوں گی کہ ہمارا تو خاص پاکستان دوسرے شہروں کا تو مجھے اتنا نہیں پتہ لیکن کراچی کا یہ پتہ ہے کہ بہت سے فلاحی ادارے ہیں جو مل کے کام کر رہے ہیں. کیونکہ ظاہر ہے کہ ہم بھی ایک این جی او ہیں ویلفیئر ہیں تو جب ہم مل کے بیٹھتے ہیں تو دیکھتے ہیں. جی. تو دوسرے صوبوں کا تو مجھے اتنا نہیں علم لیکن اگر سارے ہی مل کے کریں تو یہ دھرتی میں کہتی ہوں جو ہماری پاک دھرتی ہے نا امن اور سلامتی کا جی ایک وہ کہہ لیں کہ گھر بن جائے جیسے. جی. اور ویسے بھی ہم کہتے ہیں نا کہ ہم اتنے ڈائیورسیفائڈ ہیں کہ ہمارے دل اتنے بڑے ہیں کہ ہم ہر کمیونٹی سے لوگ ہر مذہب کے لوگ کو بڑا جلدی ایکسیپٹ کر لیتے ہیں. سب سے بڑا جو سمجھتی ہوں کہ مذہب سے بھی اوپر ایک چیز ہے وہ آپ کی انسانیت ہے. اور اگر ہمارے اندر انسانیت ہے تو پھر تو یہ ساری چیزیں کوئی معنی ہی نہیں رکھتی. تو اگر آپ کے ادارے کے بارے میں ہم آپ سے پوچھیں کہ آپ نے جیسے سرو کیا ہے اولڈ ایج ہوم میں بھی, تو اس میں آپ کی کیفیت کس طرح سے رہی جب آپ ان بے گھر افراد کو دیکھتی ہیں اور ان کی دیکھ بھال کرتی ہیں؟ تو کتنا مشکل کام ہے یہ؟ بہت مشکل ہے. خاص کر آپ کو سمجھ نہیں آتی کہ کس طرح سے ان کو تسلی دی جائے جب وہ اپنوں کے لیے وہ منتظر ہوتے ہیں. بہانے مار کے چلے جائیں گے ان کو کہ بھی ہم آئیں گے ملنے کے لیے لیکن نہیں آتے ہیں. یہاں تک کہ ڈیتھ بھی ہو جاتی ہے. میں نے خود 3-4 کیسز ایسے دیکھے ہیں کہ ڈیتھ بھی ہو جاتی ہے تو نہیں پہنچ پاتے, کہیں گے عیدی پہنچا دیں ہم وہاں سے لے لیں گے. کیا وجوہات ہوتی ہیں ان کے پیچھے؟ جائیدادوں کا مسئلہ ہوتا ہے؟ زیادہ تر جائیدادوں کا ہوتا ہے, زیادہ تر یہی ہے. اور ویل ٹو ڈو فیملیز کے زیادہ تر بزرگ وہاں پہ آتے ہیں. غریب تو ہیں جو ہیں لیکن ویل آف بھی ہیں کیونکہ وہی جائیداد کا آخر میں کون رہ جاتا ہے؟ ایک بزرگ, ماں باپ یا کوئی نہ. تو پھر اس طرح سے کرتے ہیں تو چھوڑ جائیں گے پیچھے پراپرٹی سیل آؤٹ یا بانٹ لی آپس میں. اچھا. اور پھر وہ اینڈ تک مطلب وہ منتظر ہی رہتے ہیں, کوئی کنیکشن نہیں رہتا ان کا. تو یہ تو بڑا تکلیف دہ میں سمجھتی ہوں. ابھی ریسنٹلی میں آپ کو بتا رہی ہوں ابھی بھی پریزنٹ میں بھی اتنی پیاری اماں ہیں وہ نا, میں جاتی ہوں کہ گالوں کو ایسے کرتی ہوں. تو 4 بیٹے ہیں, یہ کیا ہے کہ انہوں نے چھوڑا کہ گھر بن رہا ہے, گھر بن جائے گا ہم لے جائیں گے. تو اب وہ کہتی فلانا نہیں آ رہا میرا بیٹا, دیکھو پنجابی میں بات کرتی ہے, مجھے اپنے ساتھ لے جاؤ. آج بھی ابھی میں گئی تھی دوپہر میں
विज़िट करके क्लिनिक में थी। थैंक यू सो मच सिस्टर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई और बड़ी इमोशनल सी हमारी एक कैफियत हो गई आपकी बातें सुन के, क्योंकि ये हम समझते हैं कि इस मुआशरे में ये चीज़ें बहुत ही दिल को तकलीफ़ देती हैं जब आप किसी अपने के बारे में कोई ऐसी बात सुनते हैं, या भले उनसे आपका कोई खूनी रिश्ता हो ना हो, कोई ब्लड रिलेशन हो ना हो, बट स्टिल एक इंसानियत के नाते जब भी हम कोई ऐसा वाक़या सुनते हैं तो हम लरस जाते हैं। तो बहुत शुक्रिया आपका। अच्छा, आखिर में आप हमारे नाजरीन को क्या मैसेज देना चाहेंगी? आखिर में मैं ये कहना चाहूँगी अपने जो देखने वाले हैं ऑल ओवर द वर्ल्ड, तो यही कहूँगी कि अपने बुज़ुर्गों की इज़्ज़त कीजिए। आज आप जो कुछ भी हैं इन्हीं की बदौलत है, जहाँ पे भी हैं, जिस मकाम पे भी हैं, अपने बुज़ुर्गों की इज़्ज़त करें, उनको अपने पास रखें, अपना प्यार दें, वही प्यार जो बचपन में उन्होंने आपको दिया था। थैंक यू सो मच। जी नाज़रीन, अवां ॿुधो हूंदियूं अॼु जूं इमोशनल जेके ॻाल्हियूं हुयूं जेके असां कयूंसीं सिस्टर सां। सो नाज़रीन, हलूं था प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे अॻे सेगमेंट जी तरफ़। नाज़रीन, अचो था अव्हां जी मुलाक़ात अॼु पंहिंजे ख़ासि महिमान सां करायूं ऐं उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो अदब सां घणो आहे। उहे अदीब आहिनि, शाइर आहिनि, नसर निगार आहिनि, कॉलम निगार आहिनि, प्रोफेसर आहिनि, माइक्रोबायोलॉजिस्ट आहिनि, मुहक़क़ आहिनि ऐं समाजी कारकुन बि आहिनि। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त हिकिड़ो ई माण्हू एतिरा सारा कम। सो हलूं था ज़ैद पीरज़ादे साहिब जी तरफ़। अस्सलाम वालेकुम सर। छा हाल आहे? ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, तव्हां दावत ॾिनी आहे ऐं डिस्कशन थींदो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। जी बिल्कुलु, थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम कढियो पंहिंजे क़ीमती वक़्त मां ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थिया। थैंक यू। सर, मूंखे इहो ॿुधाइजो त अव्हां जी घणी रुख़ी शख़्सियत जेका आहे उहा पहिरियां अदीब ऐं शाइर ते था ॻाल्हायूं, उन ते था अचूं त अदब कंहिं बि माण्हूअ जी शख़्सियत ते केतिरो असरअंदाज़ थिए थो? अच्छा, मां इहो सम्झंदो आहियां आम तौर ते तसवुरु इहो हूंदो आहे त अदब ख़ासि माण्हुनि जो हिकिड़ो शौक़ु आहे, या जेके अदीब हूंदा आहिनि, जेके राइटर्स हूंदा आहिनि, फ़क़ति उहे ई पढ़ंदा। पर मूंखे ईअं लॻंदो आहे त अदब समाज जे हर फ़र्द जी ज़रूरत आहे। खणी को ॿार हुजे या नौजवान हुजे, या खणी तव्हां ज़िंदगीअ जे कहिड़े बि प्रोफेशन सां तव्हांजो वास्तो छो न हुजे, अदब तव्हां लाइ पढ़णु इंतिहाई ज़रूरी आहे। छो जो अदब हिकु सिख्या जो नालो आहे। अदब बि बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तालीम जो हिकिड़ी मुतबादिल तालीम जेका थींदी आहे न। ॾिसो, तालीम ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी तालीम हूंदी आहे निसाबी तालीम, प्रोफेशनल तालीम हूंदी आहे, टेक्निकल तालीम हूंदी आहे, ऐं ॿी तालीम हूंदी आहे जेका सोच खे संवारींदी आहे, जेका शऊर खे सिधो कंदी आहे, ऐं इंसान जा जेके रोज़मर्रा जा मसइला थींदा आहिनि, काथई को झगड़ो थी पियो, काथई तव्हांजो कंहिं माण्हूअ का बेइज़ती कई, त इन्हनि शयुनि में अदब तव्हांजी हेल्प कंदो आहे। ऐं ज़िंदगीअ जे वहिंवार में त अदब सिखणु सेखारण जो हिकिड़ो त अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखां सवाइ मूंखे ईअं लॻंदो आहे त इंसानु पोइ अधूरो आहे। ऐं जेसिताईं इहा अदबी सिख्या, अदबी तालीम नथी अचे, तेसिताईं इंसानु अणपूरो आहे। उन लाइ तमामु ज़रूरी आहे त ही वॾा जेके फिलासफ़र्स, वॾा जेके अदीब, राइटर्स, शाइर, हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे ई तव्हां ॾिसो, हुनखे जेकॾहिं तव्हां नथा पढ़ो त ज़िंदगीअ जे बारे में हिकिड़ो ई जेका गहरी अप्रोच आहे, जेका दानाई आहे, जेका दानिश आहे, जेको तहमुल आहे, जेका बर्दाश्त आहे, अलाए केतिरियूं शयूं आहिनि। महिनत जो सबक़ु ॾिए थो, मोहबत जो सबक़ु ॾिए थो, जदोजहद जो सबक़ु ॾिए थो, अलाए केतिरा शयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे नथा पढ़ो त तव्हां अणपूरा रहिजी वेंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि था कयूं। तव्हांजो त माशाअल्लाह अगरि घराणे जी ॻाल्हि कजे त तव्हांजो त घराणो बि अदबी आहे। तव्हांजे बाबा जी जेका शख़्सियत आहे उहा तव्हां ते कीअं, तव्हां में कीअं थी नज़र अचे असांखे? बिल्कुलु, मां इहो चवंदो आहियां त सभु कुझु अनवर पीरज़ादे मां ई असांखे मिलियो आहे, उन मां ई असां सभु कुझु सिखियो आहे। ऐं हिकु वालिद साहिबु जेको थींदो आहे न, उन जी शख़्सियत जो असरु ॿारनि ते थींदो आहे। ऐं जेका अक्सर इहो चयो वेंदो आहे, जॾहिं असां ॿारनि जी ऐं तरबियत जी ॻाल्हि कंदा आहियूं त अक्सर माण्हू इहो पुछंदा आहिनि त ॿारनि जी तरबियत कीअं करणु घुरिजे। हक़ीक़त में जेके वालिदेन हूंदा आहिनि न, उहे ॿारनि जा रोल मॉडल्स थींदा आहिनि। तव्हां जेको कुझु कंदो, तव्हांजो ॿारु उहो ई कंदो, ॿारु कॉपी कंदो आहे वालिदेन खे। तव्हां किताब पढ़ंदो त ॿार बि किताब पढ़ंदा,
तव्हां सुठी तरीक़े सां सुठे इख़लाक़ सां पेश ईंदो ॿियनि माण्हुनि सां, तव्हांजो ॿारु सिर्फ़ु ऑर्डर करण सां चवण सां न थींदो आहे। बिल्कुलु तव्हांजी तरबियत तव्हांजी शख़्सियत जे अक्स मां मुंतक़िल थींदी आहे ॿारनि में। बिल्कुलु त इहो हिकिड़े वालदेन जे लाइ मां सम्झां थो तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था त तव्हां पंहिंजे ॿारनि जी सुठी तरबियत कयो, त पहिरियों तव्हांखे पंहिंजे पाण जी तरबियत करणी पवंदी, पंहिंजो पाण खे उहे सभु शयूं करणियूं पवंदियूं जेके तव्हां पंहिंजनि ॿारनि में ॾिसणु था चाहियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो त जेके सोशल मीडिया जो दौरु आहे अॼुकल्ह, त जीअं उन जे सोशल मीडिया जे करे अदब ऐं किताबनि जी अहमियत घटिजी वई आहे? अच्छा, इहो त ॾाढो हिकिड़ो कॉमन सुवालु आहे ऐं अक्सर पुछियो वेंदो आहे। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे असां जदीद दौर खे सम्झी न सघिया आहियूं। जदीद दौरु छा थींदो आहे, ॾिसो अॼु असां हिन जंहिं जाइ ते वेठा आहियूं, पोईं सदीअ में ही सभु शयूं इन फॉर्म में त मौजूदु न हुयूं न। बिल्कुलु वक़्तु हर शइ जी सूरत खे तब्दील कंदो आहे। फिल्म आयो, टेलीविज़न आई, रेडियो पहिरियों हूंदो, या रेडियो हाणे बि आहे, पर उहो हाणे ॿियूं हिकिड़ी जदीद सिन्फ़ूं अची वयूं। हा, रिप्लेस करे था वठनि। त शयूं रिप्लेस थींदियूं आहिनि, शयूं उहा बुनियादी तौर ते जेका ॻाल्हि हूंदी आहे, मिसाल तालीम ॾियणु, उहा साॻी रहंदी, पर उन जा फॉर्म्स तब्दील थींदा। क्लासरूम बि अॼु जहिड़े शकिल में मौजूदु आहे, थी सघे थो 50 साल पहिरियों उन शिकिल में मौजूदु न हूंदो। त जदीद दुनिया थींदी ईअं। हाणे किताब जो तव्हां सुवालु पुछो, त किताब हिकिड़े पने खां मूंखे लॻे थो त सफ़र करे हाणे स्क्रीन ते ई अची वियो। त इहा उन जी हिकिड़ी सूरत तब्दील थी आहे। लेखक जी मौत न थी आहे। लेखक राइटर अॼु बि मौजूदु आहे, शाइर अॼु बि मौजूदु आहिनि। हाणे उहे पंहिंजी शइ ॿिए नए दौर ताईं मुंतक़िल कीअं कनि, हाणे फेसबुक जे ज़रिए था कनि। त इहो फॉर्म्स ऐं प्लेटफॉर्म, हीअ असां हिकिड़े पॉडकास्ट में वेठा आहियूं, इहो हिकिड़ो जदीद फॉर्म आहे न। पहिरें दौर में ॿिया तरीक़ा थींदा। त जदीद दौर जी घुर्जनि ऐं तक़ाज़ानि मुताबिक़ तब्दीली अचणु अणटर आहे। असां उन शइ, इन फ्लो खे सम्झूं नथा, ऐं असां अफ़सोस कंदा था रहूं त हूअ शइ छो हली वई, उहा शइ हली वई। मिसाल जे तौर ते ख़त जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां। पुराणे ज़माने में माण्हू ख़त लिखंदा हुआ न, त हाणे बि मैसेज वञे थो, पर हाणे ख़त केरु बि नथो लिखे। हाणे व्हाट्सअप ते तव्हां हिकिड़ी, जॾहिं तव्हां वटि हिकिड़ो ईज़ीएस्ट, वधीक एक्टिव ऐं वधीक तुर्त फॉर्म मौजूदु हूंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पुराणा ऐं आउटडेटेड तरीक़ा छो इस्तेमालु कंदो। त मैसेज पहुचाइणु, कम्युनिकेशन कॾहिं बि ख़तमु न थींदी, पर ज़ाहिर आहे त फॉर्म्स, उन जा मीडियम्स तव्हां चओ था त उहे चेंज थी था वञनि, अदरवाइज़ उहा जेका शइ आहे उहा ई रहे थी। ऐं उनखे हिकिड़ी पॉज़िटिव ऐं सुठी अखि सां ॾिसणु घुरिजे। हीअ सोशल मीडिया जेकॾहिं आयो आहे त इहो ख़राबु न आहे, इहो वधीक हिकिड़ो मौसर, वधीक असराइतो, वधीक कलेक्टिव ऐं हिकिड़ो यूनिक फॉर्म आहे। इनखे घटि वधि ॻाल्हाइण या इनखे ख़राबु चवण खां वधीक बहितरु आहे त अचो त इनखे सम्झूं, इन जूं ज़रूरतूं, इन जूं घुर्जूं, इन जो इस्तेमालु सुठो, हर शइ जो इस्तेमालु सुठो बि थी सघे थो, ख़राबु थी सघे थो। त इन ते वधीक फोकस अचणु अगरि इन सोशल मीडिया जे हकारी ऐं नाकारी असरनि जी ॻाल्हि कयूं त ॿारनि ते केतिरा, ॿारनि जी ज़हनी सलाहियतनि ते या ॿारनि ते केतिरो असर अंदाज़ थिए थो। ऐं इन बारे में अगरि अदब जे बारे में बि चइजे त पहिरियों ॿाराणो अदब जीअं चइजे लिखियो वेंदो हुयो, जेके ॿार बि पढ़ंदा हुआ। हाणे आउं सम्झां थी त एतिरो उन ॿारनि जे अदब जे हवाले सां कमु थोरो घटिजी वियो आहे। तव्हांजो छा चवणु आहे इन बारे में? मुंहिंजी अप्रोच इन बारे में इहा आहे त ॾिसो, हर दौर में जेको बि नओं नस्ल आयो आहे न, जीअं अॼुकल्ह जेन ज़ी जे बारे में ॻाल्हियूं घणियूं थी रहियूं आहिनि, ऐं चयो इहो थो वञे त जेन ज़ी सुस्त आहे, का ॻाल्हि उनजो फोकस सही न आहे, या हू सुठो एतिरा शार्प न आहिनि। पर मां इहो सोचां थो त इहो हर दौर जे नए नस्ल खे इहो ई तानो मिलियो आहे। जॾहिं पुराणे दौर में जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, तॾहिं बि नए नस्ल खे बदतमीज़, आवारा ऐं इन क़िस्म जा लक़ब हमेशह हर नस्ल खे मिलिया आहिनि। ही त ख़ासि करके उन्हनि जी जेका नौजवानी वारी जेका उमिरि हूंदी आहे न, उन बारे में इहे लफ़्ज़ घणा ॿुधण में ईंदा आहिनि। सदाईं, माना इहा का नई ॻाल्हि, हर जदीद जेका इजाद थी आहे, माण्हुनि उन में रुकावटूं विधियूं, उनखे ख़राबु चयो वियो। डिश एंटीना आई त चवनि इहा ख़राबु आहे, मोबाइल जो कॉल आई त चवनि इहा ख़राबु आहे,
जे इंटरनेट आहे त चवनि था इहो ख़राबु आहे, हाणे AI आई त इन जे पुठियां माण्हू लॻा पिया आहिनि। मां सम्झां थो त ही सोशल मीडिया, हे स्मार्टफोन ऐं हे AI अॼु जे दौर जो वॾो इनकलाब आहे, वॾी ब्लेसिंग आहे। माण्हुनि खे इन्हनि खे छॾण जा मशवरा जेकॾहिं तव्हां ॾियो था न, त मुंहिंजी नज़र में तव्हां माण्हुनि खे पत्थर जे दौर में वापसि धिकण जी तयारी करे रहिया आहियो। मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे, मुंहिंजो बि हिकिड़ो नंढड़ो पुटु आहे 12 सालनि जो, जॾहिं मां उन सां ॻाल्हायां थो त हू मूंखे वधीक तेज़ थो महसूसु थिए, हू मूंखे वधीक इन्फॉर्म थो महसूसु थिए। तव्हां हिकिड़ो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, अॼु जे कंहिं वॾे खे तव्हां मोबाइल ॾींदो न, हुनखे सम्झ में ई न ईंदी, हुनखे हुनखे का बि तव्हां टास्क ॾींदो हुनखे सम्झ में ई न ईंदी त मोबाइल कीअं हलंदी ऐं कहिड़े तरीक़े। पर हिकिड़े नंढड़े ॿार खे ॾींदो न, फौरन तव्हांखे मोबाइल जूं सभु शयूं करे ॾींदो, एडिटिंग करणी हुजे, फोटो क्रॉपिंग करणी हुजे, सभु शयूं। पुराणे ज़माने में माण्हुनि खे त फ़ोटो कढण बि न ईंदा, अॼु जे दौर में फ़ोटो कढणु हिकिड़ी केॾी वॾी यूटिलिटी आहे। ऐं जंहिंखे नथो अचे उहो ॼण त अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां AI इन सोशल मीडिया खां परे आहियो त तव्हां पंहिंजो पाण जो नुक़सानु था करे रहियो। इहो तव्हां माना दुनिया जे जदीद लाड़नि, जदीद इंफॉर्मेशन खां ॼण त किनारा कशी था इख़्तियार कयो। ऐं जदीद दौर जे इन्हनि प्लेटफॉर्म्स मां त जॾहिं ॾिसंदो आहियां AI जी यूटिलिटी त हैरान कंदड़ आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उनजो को स्कोप कंहिं हिकिड़ी फील्ड में न आहे, उनजो स्कोप दुनिया जी हर फील्ड में आहे। त एॾी वॾी हिकिड़ी ब्लेसिंग जंहिंखे मां चयो, या जंहिंखे मां त इनकलाब जो नालो ॾींदुसि, उनखे में असां उनखे सिखूं, उन जा टूल्स वधि में वधि असां कयूं, ऐं उन्हनि मां नौजवाननि खे, शागिर्दनि खे, ॿारनि खे फ़ाइदा हासिल करणु घुरिजनि, बजाए इन जे जो असां सॼो ॾींहुं चऊं ऐं उन्हनि ते बैन हणूं। जीअं हाणे चयो थो वञे त उन ते तव्हां बैन हणो, उन जा फ़ाइदा जे बारे में हिकिड़ा वर्कशॉप्स, हिकिड़ियूं ट्रेनिंग्स, हिकिड़ा सेमिनार त हुन जा जेके कराइता कम आहिनि, असां अगरि AI मां सिखी सघूं था, फ़ाइदेमंद शयूं सिखी सघूं था, त हिन में का ख़राबु ॻाल्हि ऐं फ़ाइदेमंद शयूं, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त फ़ाइदेमंद शयूं 90% आहिनि जेके मां हिकिड़ो कल्चर ॾिठो आहे असांजी सोसाइटीअ में। तव्हां कंहिं बि जाइ ते जेकॾहिं हिकिड़ी नई तजवीज़ था खणी वञो न, असांजो माण्हू अलाए छो असांजो मुआशिरो तब्दीलीअ मुखालिफ़ आहे। बिल्कुलु। तव्हां कंहिं बि फॉरम ते हिकिड़ी तजवीज़ खणी वेंदो न, तव्हां ॾिसंदो त हिकिड़ा घणा माण्हू उनजी मुखालिफ़त में अची वेंदा, रेज़िस्ट था कनि चेंज खे। हू तव्हांखे उनजा नुक़सान ॻणाइण शुरू थींदा। बाबा हिकिड़ो नओं माण्हू हिकिड़ो जॾहिं नओं तजवीज़ खणी आयो आहे त मतिलबु हू का नई ॻाल्हि, नओं एस्पेक्ट, तव्हां हुन जी ॻाल्हि ॿुधो त सही, उन ते गौर त कयो। पहिरियों ई तव्हां उनजी रस्ता रोक करणु शुरू थी वेंदो, तव्हां चवंदो त न हिन सां त पोइ हीअं थी वेंदो, हिन सां त पोइ हूअं थी वेंदो। हिकिड़ी शइ तव्हां हिकिड़ी नई तजवीज़ आई आहे, हिकिड़ो नओं माण्हूअ को प्रपोज़ल ॾिनो आहे, तव्हां हुनखे इम्प्लीमेंट त करे ॾिसो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे लॻे त हिन जा त नुक़सान थिए, ईअं त पोइ दुनिया में तब्दीली का बि कान ईंदी। असां ट्राई न कयूं न, इन जो मक़सदु इन जो मतिलबु त असां जेका जहिड़ो सभु सूरत हाल आहे उहा सदाईं साॻी रहंदी, का बि तब्दीली न ईंदी। त तब्दीलीअ खे उनखे स्पेस ॾियणु, उनजी ईअं अजायो सजायो जेका मुखालिफ़त वारो असांजे समाज में हिकिड़ो तमामु वॾो कल्चर आहे, मां सम्झां थो त उन ते समाज खे ॾाढो सोचणु घुरिजे ऐं नयनि तजवीज़नि खे वेलकम करणु घुरिजे। तब्दीली तॾहिं असांजे समाज में हिकिड़ी पॉज़िटिव चेंज अची सघंदी। जी बिल्कुलु। सर मूंखे इहो ॿुधाइजो त अव्हां प्रोफेसर बि आहियो, यूनिवर्सिटीज़ में बि पढ़ायो था, उन सां गॾु मुहक़क़ बि आहियो, समाजी कारकुन बि आहियो। भला न्याणियुनि सां जेको इहो अॼुकल्ह सिंध में असांजे ज़ुल्म हली रहियो आहे, कारोकारी जो हिकिड़ो कल्चर हली रहियो आहे, इहे जेके केसिस रिपोर्ट थियनि था, अव्हां छा था सम्झो इन जा कहिड़ा सबब आहिनि? अच्छा, मां हिकिड़ो ताज़ो किताबु आहे, हुनजो उनवान ई मां रखियो आहे मस्बत सोच। मूंखे ईअं लॻंदो आहे त असां उहा जेका थोरी देरि सवेल बि मां इहा ॻाल्हि कई त सवेर बि मां इहा ॻाल्हि कई त असां शयुनि जो रुॻो नेगेटिव एस्पेक्ट ॾिसंदासीं। मिसाल तौर ते यूनिवर्सिटीज़ में कंहिं छोकिरीअ सां का ज़्यादती थी, इहो इंसिडेंस त तमामु घणो हाईलाइट थींदो, पर इहो इंसिडेंस हाईलाइट न थींदो त ॿियूं जेके 99 छोकिरियूं हुयूं उहे उन यूनिवर्सिटी मां पढ़ियूं, उहे सुठी जायुनि ते नौकरियूं थियूं कनि ऐं समाज जूं हिकिड़ी वॾियूं पर्सनैलिटीज़ बणिजी वियूं। मिसाल मां हिकिड़ो नालो वठां, महताब अकबर राशिदी, या इन क़िस्म जूं फहमीदा हुसैन आहे, हिकिड़ियूं तमामु रेस्पेक्टेबल हिकिड़ी वॾियूं पर्सनैलिटी थी। इहे तालीम खां सवाइ मुमकिन हुयो छा? यूनिवर्सिटीज़ खां सवाइ मुमकिन हुयो छा?
त असां रुॻो इहे वाक़िया बिल्कुलु ख़राबु आहिनि, न थियणु घुरिजनि, उन्हनि जी रस्ता रोक करण लाइ पॉलिसीज़ ठहणु घुरिजनि, पर इन खे ईअं करे पोर्ट्रे न करणु घुरिजे त असांजे माशरे में सभु कुझु ख़राबु थी वियो आहे, हाणे त ॿाहिरि कंहिंजो निकिरण ई। ऐं इन में मां जॾहिं इन ॻाल्हि ते घणो सोचियो त मां चवंदो इहो आहियां त अचो त सुठियूं शयूं बि शेयर कयूं न। बिल्कुलु समाज में जेकॾहिं तव्हां सुठियूं शयूं शेयर न कंदो त रुॻो ख़राबु ख़बरूं ॿुधण लाइ मिली वेंदियूं। रुॻो तव्हांखे इहो ख़बर मिलंदी त फलाणी जाइ ते धाड़ो लॻो, फलाणे कंहिं माण्हू खे मारे छॾियो, फलाणे जी। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, तव्हां रस्ते ते वञो था, हिकिड़े माण्हूअ तव्हांखे तव्हांजी मोबाइल फुरी या तव्हांखे धकु हयूं या एक्सीडेंट करे हले वियो, उनखे त तव्हां हाईलाइट कयो, पर इहे जेके 40 माण्हू तव्हां वटि आया मदद लाइ, तव्हां किरी पिया आहियो, तव्हांजो टायर बटाइण में, उन्हनि जो तव्हां ज़िक्र ई नथा कयो। त इहा अप्रोच असांजे सॼे समाज जी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां अक्सर तव्हां ॿुधो हूंदो फेसबुक ते, अॼुकल्ह दुनिया में केरु कंहिंजो न आहे रहियो, सभु माण्हू ख़राबु थी चुका आहिनि। मुंहिंजो हिन में चवणु इहो हूंदो आहे त दुनिया में एॾा त सुठा माण्हू आहिनि, एॾा त भला माण्हू आहिनि, उन्हनि जो असां ज़िक्र तव्हां छो नथा कयो। रोज़ानो तव्हांखे कंहिं न कंहिं माण्हूअ जी हिकिड़ी महिरबानी ज़रूरु नसीब थी हूंदी, कंहिं न कंहिं तव्हांजो ज़रूरु भलो कयो हूंदो, कंहिं न कंहिं ज़रूरु तव्हांजो हाल पुछो हूंदो। उनखे असां रुॻो नेगेटिव शयुनि खे काउंट कंदा आहियूं, ऐं जेका पॉज़िटिविटी आहे, जेके ब्लेसिंग्स आहिनि, असां जेके हिते वेठा बि आहियूं न, मूंखे चङी तरह ख़बर आहे पाकिस्तान में केॾा मसइला आहिनि, पर उनजे बावजूदि मां इहो चवण लाइ तयारु आहियां त ॿाहिरि जी ज़िंदगी हितां खां वधीक टफ अथव। छो जो ॿाहिरि मां PhD करे आयो आहियां, उतां जा हिकिड़ा अलॻि मसइला आहिनि। ऐं असां लाइ मुंहिंजे नज़र में, मुंहिंजो फ़िक्र इहो आहे या मुंहिंजी सम्झ इहा थी चवे, पंहिंजनि जेके अॼु जे असांजे समाज जा जेके मसइला आहिनि न, अचो त गॾिजी इन्हनि खे हल कयूं। ऐं हिन नए दौर में, हिन नई टेक्नोलॉजीअ जी मदद सां असां पंहिंजो हर मसइलो, कहिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको हल नथो करे सघिजे, हर मसइलो हल करे सघिजे थो। नियाणियुनि जी तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजो पैगाम इहो हूंदो त शहरनि में त वरी बि इहो ट्रेंड कल्चर आहे त छोकिरियुनि खे पढ़ायो वञे थो, पर बहिराड़ीअ में छोकिरियुनि खे तालीम ते ओतिरी उनखे आज़ादी न आहे, ओतिरी उनखे फैसिलिटीज़ न आहिनि, या कहिड़ो सबबु खणी कहिड़ो बि हुजे, पर छोकिरियुनि खे तालीम नथी मिले। ऐं उते जेको टैलेंट आहे, उते जेको मां जज़्बो ॾिसी आयो आहियां, इन्हनि खे सपोर्ट कयो। इन्हनि खे मां त ऑर्गेनाइज़ेशन खे चवंदुसि त हिकिड़ो तव्हां जीअं प्रोजेक्ट्स अलाए केतिरा माण्हू ठाहींदा आहिनि न, मां इन्हनि खे आइडिया इहा ॾींदुसि, जेके सरहंदीअ वारा हुजनि, बहिराड़ियुनि में वञो, उतां जी छोकिरियुनि जो टैलेंट ॾिसो, उन्हनि खे तव्हां सपोर्ट कयो, उन्हनि खे तव्हां फंड करे, ऐं उन्हनि खे 4 साल हुननि लाइ न, हू एतिरा ग़रीब आहिनि जो यूनिवर्सिटी ताईं किरायो हुन वटि न आहे, हुननि खे तव्हां किरायो ॾियो, यूनिवर्सिटी जी फीस ॾियो। ॾिसो त मां इहो ऑब्ज़र्व कयो आहे त हिकिड़ी छोकिरी जेकॾहिं पढ़ी वेंदी न, त उनजो सॼो फैमिली, उनजो सॼो ख़ानदान, उनजो सॼो पाड़ो, ऐं थी सघे थो सॼो ॻोठ उन खां पोइ तरक़ी करे वञे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। नियाणियुनि जी तालीम ते असांखे ज़रूरु ध्यानु ॾियणु घुरिजे। अच्छा डॉक्टर साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त नई ताज़ी हिकु रिपोर्ट आई आहे जंहिंमें जेको सो ग़ैर मयारी दवाऊं ऐं सिरिंजिस इस्तेमालु थियण जी निशानदेही कई वई आहे, जंहिंजे करे HIV जा केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि पिया, ऐं लाॻापियल जेके इदारा आहिनि इन्हनि मामलनि ॾांहुं ध्यानु न पिया ॾियनि, छो भला? इहो सवाल त असां मुंहिंजे माइक्रोबायोलॉजी फील्ड जो सवाल आहे। बिल्कुलु, इन करे ई असां इनखे कनेक्ट कयो आहे तव्हांजी फील्ड सां। ऐं HIV जेको हिकिड़ो वायरस आहे, ऐं उनजे ट्रांसमिशन जा मुख़्तलिफ़ मोड्स थींदा आहिनि। हाणे रिसेंटली जेका इहा न्यूज़ आई आहे, इन में हिकां था ॿार डायग्नोस थिया आहिनि HIV मां, ऐं उन में जेको सबबु नज़र अचे थो उहो कंटेमिनेटेड सिरिंजिस जो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त उहा जेका सिरिंज आहे उन में HIV लॻल आहे, ऐं उहा HIV हिकु दफ़ो जॾहिं उन में HIV सां उनजो एक्सपोजर थो थिए, कॉन्टेक्ट थो थिए, ऐं उहा साॻी सिरिंज जॾहिं कंहिं ॿिए माण्हूअ खे लॻंदी त उनजे बॉडी में, उनजे ब्लड में उहो HIV वायरस ट्रांसफर थी वेंदो। त असां पढ़ाईंदा आहियूं ट्रांसमिशन, त मां पहिरियों उहो साइंटिफिक हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो। त इन में इहा जेका सिरिंज लाइ गाइडलाइन हूंदी आहे, गाइडलाइन इहा हूंदी आहे दुनिया में त हिकु सिरिंज फ़क़ति हिकु दफ़ो इस्तेमालु थींदी आहे, इनखे चइबो आहे डिस्पोजेबल हूंदी आहे। ऐं उनखे त हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे त कटे छॾणु घुरिजे नीडल खे, हिकु दफ़ो यूज़ करण खां पोइ तव्हां बिल्कुलु उनखे कटे छॾियो त जीअं उहो ॿीहर इस्तेमाल जे क़ाबिल न रहे।
हिन खां पहिरियों बि हिकु दफ़ो हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें लाड़काणे में HIV वायरस तमामु घणो पिकिड़िजी वियो ऐं उन में उन जो सबबु मां जेको उनखे स्टडी कयो सो इहो हो त हिकिड़े डॉक्टर कंहिं हिकिड़े मरीज़ खे जेकॾहिं उहा इंजेक्शन हई आहे ऐं उन खां पोइ हुन इहो सोचियो त इहो त साॻी पेशेंट खे मां ॿीहर थो हणां त हुन नीडल चेंज न कई। उन खां पोइ हुन हिकिड़ो स्टॉक उन वटि मौजूदु हो, हुन स्टॉक मां भरे ॿीहर उनखे जॾहिं साॻी शइ हई न त इन सां मसइलो इहा थोरी टेक्निकल ॻाल्हि आहे, हुनजो जेको इहो कंटेनर हुयो उहो सॼो इन्फेक्टेड थी वियो। उन खां पोइ उन कंटेनर खे भली न्यू सिरिंज सां बि जॾहिं उहो ॿिए खे पोइ इनॉक्युलेट करे न त हू इन जो असुलु जेको मैकेनिज़म आहे उहो इहो अथव। त इन जे लाइ कॾहिं बि स्टॉक जेको तव्हां ठाहियो था न उनखे हिकु त घणी देरि ताईं इस्तेमालु न करणु घुरिजे ऐं इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त उन स्टॉक में बि तव्हांखे न्यू सिरिंज इस्तेमालु करणी आहे। हुन ईअं सम्झो त जीअं त साॻियो ई पेशेंट आहे त उनखे मां 2 दफ़ा हणी सघां थो, त इहा प्रैक्टिस बि हिकिड़ी ग़लति प्रैक्टिस आहे जंहिंजे करे पोइ केसिस वधंदा था वञनि। उहो जेको स्टॉक आहे न उहो जंहिंखे बि लॻंदो HIV पिकिड़िजी वेंदी। महिरबानी डॉक्टर साहब अवांजी, अॼु पंहिंजो टाइम कढी हिते आयो ऐं असांजे नाज़रीन खे माइक्रोबायोलॉजी जे बारे में जेके अॼुकल्ह केसिस हली रहिया आहिनि HIV जा उन जे बारे में ॿुधायो, मुआशरती असांजा जेके समाजी जेके आहिनि मसइला आहिनि असां उहे बि डिस्कस कयासीं, अदब बि डिस्कस कयोसीं। आख़िर में मां चाहींदसि त असांजा नौजवान जेके अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि अव्हां जो पैगाम उन्हनि जे लाइ छा हूंदो? ॿियो ही सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि न ही हिकिड़ी अवेयरनेस आहे। हिन में मां हिकु त AI जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे। अॼु हिकिड़ो जेको फ्यूचर आहे न, फ्यूचर जूं तक़ाज़ाऊं कुझु ॿियूं आहिनि त नौजवाननि लाइ मां सम्झां थो तमामु घणो ज़रूरी आहे त हिकिड़ियूं सॉफ्ट स्किल्स उनखे सिखणियूं पवंदियूं, कम्युनिकेशन स्किल सिखणी पवंदी, क्रिटिकल थिंकिंग उनखे सिखणी पवंदी, टीम वर्किंग उनखे सिखणी पवंदी, टीम लीडरशिप छा थींदी आहे, प्रॉब्लम सॉल्विंग एबिलिटी। त फ्यूचर जेको आहे न उन में डिग्रियुनि खां वधीक इहे जेके सॉफ्ट स्किल्स आहिनि ऐं जेके AI जा टूल्स आहिनि इहे नौजवाननि खे जेकॾहिं सिखंदा त हुननि खे रोज़गार मिलण में या पंहिंजो कैरियर ठाहिण में मूंखे लॻे थो वधीक सहूलियत मिलंदी। सही, महिरबानी, थैंक यू सो मच डॉक्टर साहब अव्हांजी। जीअं त नाज़रीन हाणे असांजो प्रोग्राम पुॼाणीअ जे दौर में अची पहुतो आहे ऐं उमेदु आहे त अव्हां अॼु जो प्रोग्राम ज़रूरु इंजॉय कयो हूंदो। सुभाणे वरी नवनि महिमाननि सां नयनि मौज़ुनि सां गॾु अव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।